सीनियर मौजूद आहियूं ज़िला काउंसिल दादू में, जिते ज़िला काउंसिल चेयरमैन मोहम्मद अशरफ खान पारां मुबैना करप्शन ख़िलाफ़ हिते मेंबरनि जो एहतजाजी कैंप क़ाइमु कई आहे। असीं मेंबरनि खां पुछंदासीं त हू छा था चवनि। ज़िले दादू जा मेंबर आहियूं, ज़िले काउंसिल जा। असांजो मोहम्मद अशरफ खान सोलंकी चेयरमैन आहे। जॾहिं खां आयो आहे त असांजो ज़िलो त असांखे 4 सालनि में का बजट न ॾिनी आहे। असांजो मुतल 4 सालनि जी बजट जेके 30 लाख रुपया साल थिए ॾिए थो, त असांजी 1 करोड़ 20 लख रुपया हुनजी उहा थी थिए। पर अॼु ॾींहुं ताईं कुझु कोन्हे किरियो। असांखे 10 लख रुपए जो शेयर ॾेई मिशीनूं नलका ॾेई हिकिड़ी मिशन हिकिड़े नलके जा 12,000, हिते 1500 में नलको मिले थो, 2200 मिशन मिले थी, उहा 12,000 खे दॿी अथसि। असीं अॼु बि मुतालबो था कयूं पार्टी चेयरमैन खां, सैयद मुराद अली शाह साहब खां, निसा अहमद खोड़ो साहब खां ऐं साईं नासिर शाह साहब खां, ऐं डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सरदार रफ़ीक अहमद जमाली साहब खे इहो अपील था कयूं त चेयरमैन साहब खे विहारे उनखां मेंबर जेके नवां मेंबर आहिनि हिते, उन्हनि जो पुछाणो कयो वञे त उन्हनि जा हक़ ॾियारिया वञे। 4 साल थी विया आहिनि त असांखे को बि रिलीफ का जेको आहे सो हिन डिस्ट्रिक्ट काउंसिल जे तरफ़ां असांखे कुझु न मिलियो आहे। हिकिड़ी नंढड़ी स्कीम हुई जेका 4 साल थिया आहिनि मुकमिल थी। असां इहो हुकूमत खे थो थी जेका 4 सालनि जी बजट आई उहा काॾे वई, किथे ख़र्च थी, इन जो असांखे शेड्यूल ॿुधायो वञे त छो थियो, छाजे करे, ऐं मेंबरनि सां नाइंसाफ़ी छो थी आहे। असांजे डिस्ट्रिक्ट काउंसिल जी साल जी बजट आहे 78 करोड़। हाणे सभु मेंबर जेको पिटनि था पिया, उन्हनि खे उन्हनि मां कुझु कोन थो मिले। 78 करोड़ जो हिसाबु ॾिए साल जो, 4 सालनि जो हिसाबु ॾिए त इहे घणा करोड़ थिया। अर्बन खां बजट टपी वई, उहो हिसाबु ॾिए त मेंबरनि खे घणो ॾिनो अथसि, पाण घणो खाधो अथसि। पहिरीं ॻाल्हि इहा हिसाबु ॾिए। उन खां पोइ वेलफेयर फंड आहे, त उन मां कंहिं मेंबर खे कहिड़े खे ॾिनो अथसि उहो असांखे ॿुधाए, कंहिंखे टको न मिलियो आहे। जी नाज़रीन, अवां हितां जेके ज़िले काउंसिल जा मेंबर आहिनि उन्हनि जा वीचार ॿुधा। हिननि इहो चवणु आहे त जेको सो टोटल 99 मेंबर आहिनि ज़िले ते, जिन्हनि खे गुज़िरियल 4 सालनि खां हिन खे हिसाबु किताबु न पियो ॾिनो वञे। जेका बजट आहे उहा ज़िले चेयरमैन अशरफ खान सोलंकी पारां करप्शन में जेका सो ख़र्च कई वई आहे। हिननि मुतालबो कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां, जेको खुर्द थी आहे जेका बजट में, उन जो हिसाबु किताबु कयो वञे ऐं जेके मेंबरनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन गुब्दार अली बबर सां गॾु असलम लगारी, लीडर TV न्यूज़ दादू।